अदा फतेह खान यार जुमन वारनि सां वॾो कीस थियो। आओ ज़ालिमनि आरब खे अहिड़ो मारियो आहे, ईअं मारियो आहे जीअं हू वॾो दहशतगर्द हो। अदा तड़ महल त तूं पाण बीठो हैं, संधु संधु कारो लॻो पियोसि, बाहुनि सां गॾु कंध बि भॻल हुयसि। अबा ज़ालिमनि खे अखियूं कीअं न हूंदियूं आहिनि, उहे अंधा हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुदा जो कहर बि नज़र न ईंदो आहे। अबा अल्लाह कंदो अहिड़ो को कहर उन्हनि जे मथां नाज़ुल थींदो जो इहे गर्क थी वेंदा ऐं हुननि जा पूरा कोट भॼी भोरा थी वेंदा। अल्लाह कंदो सभु आज़ाद थी हिते ईंदा। आरिफ त वियो पंहिंजे ॾे, हाणे अलाह असलम जे सर जो ख़ैरु करे, न त ही ॿई ज़ाल मुड़ुस मरी फना थी वेंदा। अबा अल्लाह करम कंदो, असां बि मस मस बचड़े जी शादी जी तयारी कईसीं, उहा बि साल पुठिते रहिजी वई। अबा मूंखे शादी में का दिलचस्पी न हुई, मूं सिर्फ़ु आं जी दिलि रखण लाइ पियो कयो, पर जेको अल्लाह साईं खे मंज़ूर। आउं त सॼी ॻाल्हि पुट सम्झी वियोसि, पर छा कयां, तुंहिंजी माउ खे तकड़ हुई। अबा शादियूं पयूं थींदियूं, रुगो अल्लाह करे हिन गमनि मां जान छुटे। ख़ैरू 5 साल थिया आहिनि, पंहिंजे ॻोठ में को सुरीलो काज कोन थियो आहे। अलाए कहिड़े बदनज़र जी नज़र लॻी पंहिंजे ॻोठ खे, या त ख़ुशियूं पंहिंजे नसीब में ई न आहे। अबा अल्लाह ते रख, दुख ॾियण वारो बि हो त दुख दूर करण वारो बि उहो ई आहे, उहो ई ख़ैरु कंदो, ॿियो असां ग़रीब छा चवंदासीं। अबा अबा हाणे रछ खण त हलूं शिकार ते, घणो ई टाइम थी वियो आहे। हा बा हा अदा फतेह खान, असां हाणे ओड़े ते विहूं, वञूं शिकार ते, हलंदी असां सां? अबा जे हली त सलाह अथई। न अदा अव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भली हलो, अल्लाह ख़ैरु कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।